ऐं दिलावर खान खे बि हाणे ख़बर पइजी वेंदी मुंहिंजो सौटु क़ैद थी चुको आहे। चाकर खान हेॾां वॾेरो सांवल थी चुको आहे, हाणे पग वॾे जी उन्हीअ मथां आई आहे। हाणे इन्हनि जा पाण में इख़्तिलाफ़ात वधंदा, हद खां वधीक वधंदा। ॻोठ वारा हाणे दिलावर खान खे चवंदा तूं असांजो वॾो न आहीं, न हो चाकर खान। हाणे सांवल जी असां ॻाल्हि मञींदासीं ऐं सांवल बि वॾारप ॾेखारींदो ऐं सिकू वारनि सां बि भलो हलंदो, ॿिनि सां बि भलो हलंदो। ऐं होॾां जेको आहे चाकर खान जी जेका धीउ आहे सॉरी अकबर खान जी जेका धीउ आहे कोमल, उहा चाकर खान जे इश्क में गिरफ़्तार थी वेंदी ऐं चाकर खान अहिड़ो इश्क जो जादू हलाईंदो, उन खे क़ाबू कंदो इश्क में, पोइ उन खे इस्तेमालु करे हितां पाण खे आज़ादु कराईंदो। ऐं अकबर खान खे ख़बर पवंदी त हीउ छा मुंहिंजी धीउ मूंसां धोखो कयो। अहिड़े हिसाब सां अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। जी हाँ दोस्तों, हीअ अपडेट जेका मां तव्हांखे ॾेई रहियो आहियां, हाई लेवल क्वालिटी जी अपडेट ॾेई रहियो आहियां। अगरि अपडेट असांजी सुठी लॻी त महिरबानी करे शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई अपडेट ॿी वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।